तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू जी अदालत सीएमओ निसार राह पोटरो खे 8 जून ते तलब करे वरितो आहे। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सीएमओ खे दादू जी अदालत 8 जून ते तलब करे वरितो आहे। दादू जी अदालत सीएमओ खे 8 जून ते तलब करे वरितो आहे। इन बाबत वधिक तफ़सील वठंदासीं दादू इशूज़ जे नुमाइंदे शुएब थईम खां। जी शुएब थईम, आगाह कजो वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दादू शहर मुकम्मल तौर तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि। शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा ऐं मुख़्तलिफ़ पाड़ा जेके आहिनि उहे गंदगी जे लपेट में थी विया आहिनि, जंहिंजे करे शहरनि खे सख़्तु परेशानियुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू शहर जे मज़दूराबाद में काफ़ी अरसे खां वठी सफ़ाई न थियण सबबि वकील हबीब अली लिगारी जेको आहे दादू जे फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट जे अदालत में पिटीशन दाख़िल कई आहे, जंहिंमें इहो जणायो वियो आहे त शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उहे गंदगी जे वर चढ़ी विया आहिनि ऐं बार बार म्यूनिसिपल अमले खे शिकायत करण जे बावजूद बि सफ़ाई जो अमलो जेको आहे न पियो अचे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे शहरनि खे सख़्तु परेशानियुनि सां मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। ऐं वकील हबीब लिगारी सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु हो त दादू शहर जो मज़दूराबाद जेको शहर जो अहम तरीन इलाइक़ो आहे, जंहिंमें चूंडियल नुमाइंदनि जी राइशगाह बि हिन इलाइक़े में अचे थो, पर हुनजे बावजूद बि हिते जेका आहे उहा सफ़ाई न पई कराई वञे। माहाना जेका आहे उहा म्यूनिसिपल जी 3 करोड़ रुपए जी बजट आहे, उहा बजट किथे बि ख़र्च कई वञे कंहिंखे बि ख़बर नथी पए। ऐं म्यूनिसिपल जो जेको अमलो आहे उहे चूंडियल नुमाइंदनि भोतारनि जे बंगलनि ते जेके आहिनि उहे महदूद आहिनि। शहरी जेके आहिनि उहे सफ़ाई जे लाइ परेशान आहिनि ऐं हुन अहिड़ी दरख़्वास्त जेका आहे काफ़ी मरतबा म्यूनिसिपल जे सीएमओ खे जेका आहे उहा ॾिनी सफ़ाई जे हवाले सां, लेकिन उन जे बावजूद बि सफ़ाई न थियण सबबि जेको आहे वकील हबीब लिगारी जेको आहे दादू जे सिविल जज जी अदालत में जेको आहे पिटीशन दाख़िल कई आहे ऐं जंहिंमें जणायो वियो आहे त सफ़ाई न हुजण जे करे जेके आहिनि उहे इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। इन जेको आहे वकील हबीब लिगारी जी दरख़्वास्त ते फर्स्ट सिविल जज जेको आहे सीएमओ निसार राह पोटरो समेत म्यूनिसिपल अमले खे 8 जून ते तलब करे वरितो आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त म्यूनिसिपल जी जेका आहे उहा माहाना 3 करोड़ रुपया बजट आहे। उहा बजट जेका आहे उहा किथे ख़र्च कई पई वञे कंहिंखे बि ख़बर नथी पए। ऐं शहर जी जेका सफ़ाई जी अगरि ॻाल्हि कयूं त शहर जो गरीबाबाद, मज़दूराबाद, शाहणी मोहल्ला, सुरजाबाद समेत शहर जा अहम तरीन इलाइक़ा जेके आहिनि उहे गंदगी जे वर चढ़ी विया आहिनि। सफ़ाई अमलो जेको आहे घर वेठे जेको आहे पगार खणण में मसरूफ़ आहे ऐं चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ामिया मुकम्मल तौर ख़ामोश तमाशाई जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। इन सिलसिले में असां जेका आहे उहा सीएमओ खां बि मौक़फ़ वठण जी कोशिशि कई। हुनजी ऑफिस वियासीं त ऑफिस छॾे उहे फरार थी विया आहिनि। ऑफिसूं जेके आहिनि उहे ख़ाली वीरान ॾिसण में अचनि पियूं ऐं जेके ऑफिस में जेको आहे रूम में जेका आहे उहा एसी बि हले थी, पर उहे ऑफिस अमलो गाइबु आहे, जंहिंजे करे म्यूनिसिपल अमलदारनि जी जेका आहे उहा को मौक़फ़ न साम्हूं अची सघियो आहे। जी वॾी महिरबानी शुएब थईम, अवां तफ़सील खां आगाह कयो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हुई त अवां ताईं पहुचाईसीं। 8 जून ते दादू जी अदालत सीएमओ निसार राह पोटरो खे तलब करे वरितो आहे।